सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग एम्प्लॉय सोसाइटी जे नवाब कामिल लाइब्रेरी में साईं फ़हीम नुनारी साहब सां मौजूदु आहियूं। साईं फ़हीम नुनारी शागिर्द सियासत खां वठी इल्मी अदबी तहरीक में सिंध जे हवाले सां तहक़ीक़ जो माण्हू ऐं कानूनदान ऐं सिंध जी क़ौमी सियासत सां संदसि वाबस्तगी सालनि ताईं रही आहे। अॼु असां साईं खां कामरेड हैदर जतोई जी जेकी आहे सालगिरह जे हवाले सां उनजा साईं जा तासर या उनजो ख़्यालु ॿुधंदासीं त हैदर जदोई जी सिंध जे लाइ छा कयो ऐं हिन वक़्तु उन जी जदोजहद जी केतिरी असांखे ज़रूरत आहे। सारंग भाउ, महिरबानी तव्हांजी। ऐं तव्हां जेको हीउ सिलसिलो शुरू कयो आहे सभ खां पहिरें त मां तव्हांखे मुबारकबाद ॾियां थो हिन सिलसिले ते। ऐं सभु शयूं रिकॉर्ड थियणु घुरिजनि। ख़ासि तरह कामरेड हैदर जतोई न सिर्फ़ु सिंध जो सरमायो आहे बल्कि पूरी ग्लोबल दुनिया जा जेके बि मज़लूम इंसान आहिनि, मज़दूर, हारी, ॿार, औरतूं जेके बि ज़ुल्म जी चकी में पिटिजी रहिया आहिनि, उन लाइ हुनजी जदोजहद आहे। जिए सिंध जाम मोहब्बत पिए सिंध जहिड़े अज़ीम नज़म जे ख़ालिक़ ऐं हारी जदोजहद जे अॻुवाट कामरेड हैदर बख़्श जतोई जी ज़िंदगी खीर वांगुरु धोतल पोतल आहे। ऐं हुनजी जदोजहद पहिरियों भेरो सिंध खे जी जेकी क़ौमी जदोजहद हुई उन तबक़ाती जदोजहद सां ॻंढियो, दुनिया जे मज़लूमनि सां ॻंढियो। हुन मार्क्सी फ़िक्र, लेनिनी फ़िक्र खे पंहिंजो कयो ऐं सिंध जे हारीअ खे उहा ताक़त बख़्शी जो सिंध जे हारियुनि, तव्हां ख़बर आहे, चैम्बर्ड में, टंडो अलियार में, लाड़काणो ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजूं हारी अदालतूं क़ाइमु करे हुकूमत खे ललकारियो। इहा हिकिड़ी लहर हुई सुजागी जी ऐं बेदारी जे मज़लूम क्लास में, ख़ासि तरह हारी क्लास में, मज़दूर क्लास में। छो जो सिंध सनअती तौर ते अञा उसरंदड़ मक़सदा मरहले में आहे। तंहिंजे करे हुन ॾिठो त हारी असुल क़ुवतनि, छो त असांजो समाज ज़रई समाज आहे, उन ज़रई समाज में असुल ताक़त जो मावर हारी आहे। ऐं अॼु बि इहा ॻाल्हि कामरेड हैदर बख़्श जतोई जी बुनियादी तौर ते फिलासफ़िकल जेकी थ्योरी आहे पॉलिटिकली लाज़मी सम्झां थो त सिंध मुतहरिक आहे, सिंध वरी जदोजहद में पेर आहे सिंध जो। जेकॾहिं फातिमा फड़ो जो केस थिए थो, जान मोहम्मद महर जो थिए थो, भंडनि जा क़तल थियनि था, या ही ताज़ो वाक़ियो थियो आहे जेको माड़ीअ में, जंहिंमें शहीद कया अथनि 5-7 माण्हू सिंध जा बेदर्दी सां असांजे इदारनि जे माण्हुनि। त उन में तव्हां ॾिठो त हिकिड़े सेकेंड में सिंध कराची खां कश्मीर ताईं पंहिंजो रिएक्शन नोट करायो। इहा जदोजहद ॻंढे थी हैदर बख़्श जतोई जे सिलसिले सां, साईं जेम्स जे सिलसिले सां, रसूल अशफली जी मकतब फ़िक्र सां, त सिंध जो नौजवान हींअर मुतहरिक आहे। पर बुनियादी तरह हैदर बख़्श जतोई वारे मैसेज खे असीं वरजायूं त बालादस्त तबक़ा हमेशह पुरत सां वेड़ में आहिनि। त असांखे नज़र में रखणु घुरिजे जदोजहद में बि उहे ई साथारी थींदा जेकी मज़लूम क्लास आहिनि, हारी, मज़दूर ऐं विचोलो उसरंदड़ क्लास। मथियों तबक़ो इब्निल वक़्त आहे, ग़द्दार आहे, सिंध दोस्ती जी हाम हणे थो, पर कॾहिं बि ततल रोड ते असां सां गॾु न वेंदो। सो हैदर बख़्श जतोई जो जेको साथी हो कामरेड पंहिंजो अब्दुल करीम गदाई, जेको सिंध जो पोरियत पंवारनि जो शाइर हो, उन जॾहिं चयो न जेका सिट नज़म जी, उहा ई हैदर बख़्श जतोई जे साम्हूं बि उन दोहराई, साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे, जेसीं आसीनो ऐं सीने में दम चओबो रबो जिए सिंध। तंहिं करे हैदर बख़्श जतोई अॼु बि असांजे लाइ ज़िंदा आहे, हुन जदोजहद ज़िंदा आहे। असां इन तबक़ाती जदोजहद सां पंहिंजो पुछ ऐं पेर ॻंढियूं, तॾहिं जदोजहद कामयाबी माणींदी। छो त जिथे बि दुनिया में तब्दीलियूं आयूं आहिनि, उहो वियतनाम हुजे, रूस हुजे, लातीनी अमेरिका हुजे, फिडल कास्ट्रो जो मुल्क हुजे, पोरित माण्हू ई टैंकुनि जे आॾो बीह रहंदा आहिनि, गोलनि जे साम्हूं बीह रहंदा आहिनि ऐं इनकलाब उते जनम वठंदा आहिनि। महिरबानी।